नाज़िमा खे ॿुधाईंदा हलूं त हाला जी हिंदू पंचायत ऐं वापारी एसोसिएशन पारां मिर्चा जे वापारी सेठ वासूमल जे अगवा ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नदीम मंगरियो। जी नदीम, मां ॾींहुं ॾिठे जो मशहूरु वापारी वासूमल जे मुबैना अगवा जे ख़िलाफ़ जेको हाला जी वापारी एसोसिएशन ऐं हिंदू पंचायत पारां हाला प्रेस क्लब हाला ते एहतिजा कयो वियो आहे, जंहिंमें हाला जे सियासी समाजी तंज़ीमुनि तौरु सिविल सोसाइटी नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई आहे। हिननि जो उन हवाले सां छा चवणु आहे, ॻाल्हि ॿोल कंदा। सेठ वासूमल खे सुबुह जो 9 बजे जे अंदरि अगवा कयो वियो आहे मेन रोड ते। किथे आहे असांजी पुलिस, किथे आहे इंतिज़ामिया? को राति जो आधी जो कोन थियल आहे न को छा, इहे बसि रोड ते दादागिरी करे खणी विया आहिनि। कहिड़ो आहे को धनी को साई, असांखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। असां मसइले में सख़्तु जेको आहे परेशानी वापारी भाउर ऐं हिंदू बिरादरी सख़्तु जेको आहे एहतजाज करे थी त असांखे फ़ौरन बाज़ियाब करायो वञे। असांजो हिंदू बिरादरी वासूमल तमामु बेइंतिहा शरीफ़ माण्हू ऐं सुठो वापारी हो, उन सां बिल्कुलु नाइंसाफ़ी लाइ खयो वियो आहे। 3 ॾींहं थिया आहिनि, अञा का बि इंतिज़ामिया हरकत में न आई आहे। असीं आला इख़्तियारनि खे अर्ज़ु कयूं था ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु कयूं था त उन्हनि खे फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। असांजो मटियारी ज़िलो पुरअमन ज़िलो हो, हिते को बि बदअमनी कान हुई, पर काफ़ी अरसे खां पोइ असां वटि अगवा बराए तावान चोरियूं फुरूं तमामु घणियूं थी वियूं आहिनि। आउं चवंदुसि जेके अहला अख़्तियार वारा असांजो CM आहे या ॿिया आहिनि त असां ते ही ज़ुल्म बंदि कयो वञे। असांजा जेके हींअर माण्हू अगवा कया विया आहिनि से फौरी तौरु वापसि कराइनि ऐं असांजे ज़िले जो अमन बहाल थिए। असांजे ज़िले में जा बदअमनी ख़तमु थिए, चोरी ख़तमु थिए, फुर लुट ख़तमु थिए। असां सां तमामु घणी नाइंसाफ़ी पई थिए, असां न थियणु घुरिजे। ही वाणिया कोन्हनि, असां सभई हिननि सां गॾु आहियूं। बिल्कुलु हिन जो चवणो त जेको हिंदू बिरादरी सां हिकु सोचण सम्झ साज़िश त जेको कार्रवाई कई पियूं वञनि, हिंदू बिरादरी खे अगवा कयो पियो वञे, जेको असांखे हिते एहतिजाजनि ते मजबूर कयो वियो आहे। हिननि मुतलब कयो आहे त सेठ वासूमल खे फौरी तौर ते बाज़ियाब कयो वञे त जीअं हिंदू बिरादरी में जेका बेचैनी पखिड़ियल आहे उहा ख़तमु थी सघे।